रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। नवीन जाती सिंधी मीडिया पारां इल्म पिरायो सिंध सवारी जे नायल सदे जाती में सहाफ़ी इत्तेहाद जाती पारां सकाफ़ती ॾियारे जी ख़ुशी में बस स्टॉप लिंडवा चौक खां शहीद फाज़ल राहू चौक ताईं एक रैली कढी वई। रैली में सियासी समाजी अॻुवाणनि समेत दी स्मार्ट माइंड स्कूल ऐं नेरुजन स्कूल जाती जे उस्तादनि शागिर्दनि वॾे में शिरकत कई। जाती जे नौजवाननि फनकार फैज़ मोहम्मद फैज़ समय जो क़ौमी गीत ॻाए रैली में शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो। स्कूली शागिर्दनि क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो ऐं सिंधी सक़ाफ़त तहज़ीब बाबति तक़रीरूं कयूं। गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन। अजरक वारा सिंधी जियो सदा हो टोपी वारा सिंधी जियो सदा मारू मिठड़ा सुड़ा मुंहिंजी सिंध जा। 5 दिसंबर सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां पूरी सिंध जी सकरन शहर में बि सकाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। हर पासे रगो माण्हुनि जे कुलनि में अजरकूं मथे ते पटका टोपियूं हुयूं जॾहिं त ॿारड़ा नियाणियूं क़ौमी लिबास पहिरे ईद जियां ख़ुशियूं करे रहिया हुआ। सकरन प्रेस क्लब काज़ी सरफराज़ मेमन चौक ते जश्न जा समा हुआ। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ रैलियूं कढियूं वयूं जंहिंमें पहिरीं रैली इंडस पब्लिक सोशल फोरम पारां अब्दुल रशीद कीरियो ऐं नवीद कीरियो जी अॻुवाणी में कढी वई जेका फारम खां शुरू थी सकरन प्रेस क्लब पहुती जिते ग़ुलाम कादर कीरियो मोहम्मद बचल कीरियो समेत केतिरनि ई अॻुवाणनि ख़िताब कयो जॾहिं त सकरन सहाफ़ी साथी जे दोस्तनि अजरकूं पहिरायूं वयूं। रैली सिंध यूनाइटेड पार्टी पारां फलक शेर ओड जी अॻुवाणी में सकरन शाख खां शुरू थी जेका काज़ी सरफराज़ मेमन चौक खां थींदे सकरन प्रेस क्लब पहुती। टीं रैली जसकम पारां मसूद शाह जी अॻुवाणी में GM सैयद चौक खां शुरू थी जेका पिणु काज़ी सरफराज़ मेमन चौक खां थींदे सकरन प्रेस क्लब पहुती। सपाफ सकरन पारां शाहिद पाहे जी अॻुवाणी में रैली कढी वई जेका पाही हाउस खां निकिरी सकरन प्रेस क्लब पहुती। 5हीं रैली जे सकरन सहाफ़ी सथ पारां भरपूर आजा कई हुई। रैलियुनि जंहिंमें लाॻापियल तंज़ीमनि जे अॻुवाणनि सकाफ़त ते ॻाल्हायो जॾहिं त इंडस वारी रैली में 8 घोड़नि ते पिणु नौजवान सवार हुआ। नौजवाननि पारां झुमरियूं पाए सकाफ़ती ॾियारे खे ईद जा मल्हायो। अजरक वारा सिंधी जियो सदा हो टोपी वारा सिंधी जियो सदा मारू मिठड़ा सुड़ा मुंहिंजी सिंध जा। नाज़रीन दड़े में एकता जा रंग झरकी पिया। पारस TV न्यूज़ पारां इनायल एकता ॾियारे जे मौक़े ते अवामी प्रेस क्लब तरफ़ां UBL बैंक खां पिञारी पुल चौक ताईं एकता रैली कढी वई जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि उस्तादनि शागिर्दनि शहरनि वॾे में शिरकत कई। सकाफ़ती लिबास पाए सिंधी गीतनि ते रक़्स कयो ऐं झूमरियूं वयूं वयूं। अजरक वारा सिंधी जियो सदा हो टोपी वारा सिंधी जियो सदा मारू मिठड़ा सुड़ा मुंहिंजी सिंध जा। पाकिस्तान जिंदाबाद पीपल्स ऑर्गेनाइजेशन ज़िलो लाड़काणो जो सदर इनाम अली पीरज़ादा सिंध काउंसिल मेंबर सैफुल्ला जतोई ज़िले नायब सदर अब्दुल हमीद जतोई तरफ़ां कल्चर डे जो परवकार तक़रीब मल्हाई वई जंहिंमें समाजी अॻुवान मज़हर शेख सलीम रज़ा मेमण पिणु शिरकत कई। अजरक वारा सिंधी जियो सदा हो टोपी वारा सिंधी जियो सदा मारू मिठड़ा सुड़ा मुंहिंजी सिंध जा। तंगवाणी सिंधी मीडिया इल्म पिरायो सिंध सवारे जो उनवान हेठि इनायल सकाफ़ती ॾियारे मल्हाइण लाइ शहरनि जी सियासी समाजी मज़हबी क़ौम परस जिस्कम सिंध तरक़ी पसंद पार्टी क़ौमी अवामी तहरीक PTI SUB जी शिरकत। निदवाणी रबनू मलक एजाज़ देशी रहमद लाशारी असगर मलक आसिफ खोसो ऐं ॿियनि नंढनि वॾनि पकनि पोड़नि ॿारनि टोपी अजरक उडे जाफ़र आबाद रोड खां बस स्टैंड ताईं रैली कढी सिंध जी सकाफ़त खे भेटा पेश कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सकाफ़ती ॾियारो आहे असां भरपूर नमूने मल्हाए रहिया आहियूं। अजरक वारा सिंधी जियो सदा हो टोपी वारा सिंधी जियो सदा मारू मिठड़ा सुड़ा मुंहिंजी सिंध जा। 5 दिसंबर एकता जे हवाले सां कड़ियो ख़बर में जिस्कम जी अॻुवाणी में इल्म पिरायो सिंध सवार जे सिरे हेठि रैली कढी वई जंहिंमें सियासी समाजी कारकुननि शहरनि सिविल सोसाइटी तोड़े सहाफ़ियुनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत क़ौमी सकाफ़ती गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। उन हवाले सां अचो त ॾिसूं कड़ियो ख़बर खां ही रिपोर्ट।